मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू कयां थी परवरदिगार जे तमामु निहायत रहम वारे नाले सां, जेको ॿिन्हिनि जहाननि जो मालिक ऐं ख़ालिक आहे, जेको असां सभिनी खे पाले थो, पालणहार आहे। ऐं कॾहिं कॾहिं इहा शइ सोचींदी आहियां त ख़ुदा जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो असां शुक्र अदा कयूं। हर किथे ख़ुदा जी ख़ुदाई नज़र अचे थी असांखे। जिॾां असां हलूं था, असां वेहूं था, असां ॻाल्हायूं था, असां साहु खणूं था, ख़ुदा जी ख़ुदाई असांखे नज़र अचे थी। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो प्रहस सैयद आहे ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं या अली मदद। अश्कबार आहिनि, रूह खे वॾ आहिनि, जीअ खे जीर आहिनि, खटूं ऊंधियूं लॻियूं पियूं आहिनि। हर मोमिन अज़ादार मातमी अश्कबार आहे। दिलि में ॾुख आहे, गम आहे, अलम आहे, दर ते लॻल, छत ते लॻल ऐं सबीरूं आहिनि हर पासे हर ॾिसा। ऐं आज़ादारी जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे, मातमिन जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे। आउं त इहो ई चवंदुसि त मौला इन्हनि अज़ादारनि जी पारत हुजई, जेकी पाक शबीहनि जी, जेकी पाक अलमनि जी, जेकी ज़ियारतुनि जी ऐं ख़ासि तौर ते ज़रनि जी जेकी ज़ियारत कनि था, चुमियूं ॾियनि था, उन्हनि जी पारत हुजई मौला। सो अॼु 2 मुहर्रम आहे, मुहर्रम स्टार्ट थी चुको आहे। मुहर्रम जीअं ईंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे त ॾुख बि अची वेंदो आहे, पोइ ग़म बि अची वेंदो आहे, पोइ असांखे तकलीफ़ अचण बि शुरू थी वेंदी आहे। ज़ाहिर आहे जेको कज़ियो थियो आहे करबला जो, जेको कीस थियो आहे करबला जो, उहो कंहिंखां लिकल कोन्हे। हक़ ऐं बातिल जी जेका जंग आहे, नाना जे दीन खे बचाइण जे लाइ इमाम हुसैन हर तरह सां निभायो, हर तरह सां पाण खे मञरायो ऐं आख़िरी वक़्त ताईं पाण मतिलबु अटल रहिया, हक़ ते अटल रहिया ऐं नाना जे दीन बचाइण में कामयाब थी विया। खाना जेकॾहिं ॻाल्हि करियां त मुहर्रमुल हराम रावी लिखनि था रिवायत में त जेको मुहर्रमुल हराम जो जेको महीनो आहे उहो अलाह ताला जो महीनो आहे, उहो अलाह ताला खे पसंदि आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं ॻाल्हि करियां त मुहर्रमुल हराम जो जेको आहे उहो निकितल आहे, उनजी जेका ऑरिजन आहे, ऑरिजन जी ॻाल्हि करियां त उनजो मक़सदु आहे, मतिलबु आहे त हुरमत वारो, इज़त वारो। हिन महीने जी जेका आहे उहा इज़त करियो। तव्हां ॻाल्हि कई, ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई त शिया सुन्नी जेको आहे फ़िरका ते पोइ आया आहिनि, पर काफ़ी जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे मजलिसुनि में ॿुधण में मिलंदियूं आहिनि। काफ़ी अहिड़ा किस्सा हूंदा आहिनि। स्टार्टिंग में जॾहिं मजलिस शुरू थींदी आहे, जॾहिं असांजा वॾा मिंबर ते अची वेहंदा आहिनि, मजलिस शुरू कंदा आहिनि, त उन मजलिस में स्टार्टिंग में जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उनमें वाक़िया हूंदा आहिनि ऐं उहे तमामु ख़ूबसूरत वाक़िया हूंदा आहिनि। अव्हांजे असांजे सभिनी जे ॿुधण वटां हूंदा आहिनि। उनमें असांखे काफ़ी ज़्यादा नॉलेज मिलंदी आहे। पोइ असां जॾहिं बि किथे वेहंदा आहियूं त असां ॻाल्हाए सघंदा आहियूं। काफ़ी जॻहियुनि ते इहो थींदो आहे त असां किथे वेही रहियासीं त बहस थी वेंदो आहे ऐं पोइ असां उन्हनि खे जवाबु ॾेई कोन सघंदा आहियूं। असां उन्हनि खे जेके चवंदा आहियूं न ग्राउंड रियलिटीज़ उहे ॿुधाए न आहियूं सघंदा। सिर्फ़ु पंहिंजी न, आउं सम्झां थी त हिते जेके बि असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी जी असांखे ॼाण हुजणु खपे, असांखे ख़बर हुजणु खपे त इहे शयूं छा आहिनि छा न आहिनि। छो असां जेकॾहिं ॿिए कंहिं ते आङुर खणूं था त मुंहिंजे ख़्याल सां असां हिकिड़ी आङुर ॿिए ते खणंदा आहियूं, 4 आङुर पाण ते खणंदा आहियूं। त इन वजह सां ॿिए ते आङुर खणण खां पहिरियां असांखे नॉलेज हुजणु खपे, असांखे ख़बर हुजणु खपे त उन्हनि जे बारे में या उहे जेके जंहिं ते बिलीव कनि था, जंहिं ते उनजे रिचुअल्स आहिनि, उन्हनि सभिनी जे बारे में, कल्चर जे बारे में असांखे ख़बर हुजणु खपे। छो जो असां गॾिजी रहूं था, असां गॾु आहियूं। असां जॾहिं गॾिजी रहूं था त असां ईअं ई कमु कंदासीं। जीअं असां जेकॾहिं करबला जे वाक़िए जी ॻाल्हि करियूं त करबला जो वाक़ियो बि असांखे इहो ई सम्झाए थो, इहो ई ॿुधाए थो त पंहिंजे मक़सदनि ते हमेशह अटल थी बीहो, कॾहिं बि पंहिंजी हिमत न हारियो, पंहिंजे जेको आहे न दिलि न लाहियो। उहे हमेशह माना जेकॾहिं करबला जे वाक़िए जी ॻाल्हि करियूं त उहो माना ॾिसो न, तव्हां हिकिड़ी दफ़ा बि न ॾिना। मज़े जी ॻाल्हि आहे ॾिणण जी, जेका तव्हां ॻाल्हि कई न, ॾिना त कोन्हे पर ईअं बि न कयूं जो कंहिंजे मथां पंहिंजो फ़ैसिलो मड़े छॾनि। मिसाल आउं जेकॾहिं कंहिंखे का शइ चवां थो त पोइ अॼुकल्ह जूं जेके रिवायतूं आहिनि उहे चवंदा भाई यार ऐं दोस्त यार तूं असां गॾु कोन हलंदे, वॼाए छॾी तूं असां सां गॾु हूंदे। माना पाण फोर्स कंदा आहियूं पंहिंजी संगत खे, पंहिंजे दोस्तनि खे। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जो वाक़ियो थिए थो त पाण पंहिंजे 72 साथियुनि खे पहिरियां ई चवनि था त तव्हां ॾे मुंहिंजी का बि शिकायत न रहंदी ऐं को लहणो लेखो आहे कोन। जेको बि रहणु चाहे त रही सघे थो, वञणो चाहे त वञी सघे थो। हाणे पोइ उन्हनि हिकिड़ो ॾाढो सुठो जेको अंदाज़ हुयो उन्हनि जो, उहो मूंखे ॾाढो वणे थो पियो। उहो उन्हनि ईअं कयो त थी सघे थो त रूबरू आम्हूं साम्हूं कोई न वञे, शर्मसारी फील करे, इहा शइ थिए त आउं जेकॾहिं हली वेंदसि त हू मुंहिंजे बारे में छा सोचींदा, त बती बंदि करे छॾी। पाण इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको आहे ॾीओ गुल फरमायो, मतिलबु जेके ॾीआ हुते ॿरंदा उहे बंदि करणु
करणु फरमायूं त जीअं ऊंदहि में चवंदा आहिनि न अंधेरे जो जेको फ़ाइदो वठी करे ऊंदहि जो फ़ाइदो वठी कोई वञणु चाहे को बि निकिरी वञे, को बि हली माना वञे, उनखे अखियुनि सां मिलाए करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जेकॾहिं ॾिसणु कोई चाहे त पोइ ज़ाहिर आहे त न वञी सघंदो, पोइ ज़ाहिर आहे न वञी सघंदो इमाम हुसैन खे जेकॾहिं ॾिसंदो त लाज़मी ॻाल्हि आहे। हुई बि जेकॾहिं हिकिड़ी त इमाम हुसैन जी त माना छा ॻाल्हि कजे, हुनखे ॾिसी नथा सघूं ऐं न ई असां ईअं माण्हू वञी सघे थो, पर जेकॾहिं ॻाल्हि कजे हुई बि जेकॾहिं माण्हू जी हूंदी आहे आपस में त माण्हू कीअं वञे हुन जॻह जेकॾहिं ख़बर पवे, रूबरू न चई सघिबो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾीओ गुल फरमाइनि था ऐं उन खां पोइ वरी जॾहिं 2-4 मिंटनि जे वक़फ़े खां पोइ जॾहिं वरी ॾीओ ॿारिजे थो त पोइ ॾिसनि था त जेकी बि साथी आहिनि उहे सभई बीठा आहिनि, सभु उते जा उते चवंदा इमाम तोखे असीं अकेलो कीअं छॾे वेंदासीं, असीं तुंहिंजा साथी आहियूं, तुंहिंजा जानसार आहियूं ऐं तोसां गॾु आहियूं ऐं हर मोड़ ते तोसां गॾु आहियूं, हर इरशाद जॻह मूंखे ते हिते इहो शइ महसूस थिए थी त जेकॾहिं उहे गॾु हुआ त तव्हां ॾिसो जीत कंहिंजी थी, कामयाबी कंहिंखे मिली, कामयाबी उनखे मिली जेके सच ते हुआ, जेके हक़ ते हुआ ऐं उन्हनि खे ई कामयाबी मिली, अॼु ताईं उन्हनि खे यादि कयो वञे थो। अॼु पाण जेको ही प्रोग्राम करे रहिया आहियूं, पाण उन्हनि जो ज़िक्र करे रहिया आहियूं, तव्हां ॿाहिरि वञो था, मजलिसूं थियनि पियूं, तव्हां ॿाहिरि वञो था, तव्हांखे शबील मिले थो, न्याज़ मिले थो, उहो छा आहे? इन मां इहो ई महसूस थिए थो त जेको नो ॿुधो तो न यज़ीद जिंदा रह के मुर्दाबाद हो गया, मुर्दाबाद हो गया, हां हुसैन सर कटा के जिंदाबाद हो गया, जिंदाबाद हो गया। ॾिसो न हुसैन ऐं हसन इन्हनि जा नाला, मान वारा नाला, प्यार वारा नाला हर को रखे थो ऐं इन ई नोए में हिकिड़ी सिट आहे त यज़ीद जो नालो कंहिं न रखियो, मतिलबु उनजो जेको किरदारु हुयो उहो एतिरो त ख़राबु हुयो, मतिलबु हीअ जेकी रिवायतूं ॿुधाइनि थियूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां जेको उनजो वर्ताउ हुयो त उन यज़ीद जो नालो कंहिं बि पंहिंजी औलाद ते न रहियो। तव्हां कॾहिं बि इहा शइ न ॿुधी हूंदी त पंहिंजे औलाद ते कंहिंजो बि नालो, तव्हां कंहिंजो बि नालो न ॿुधो हूंदो त कंहिंजो नालो यज़ीद हुजे, पर तव्हां जेको हुसैन जो नालो, हसन जो नालो, पाण कॾहिं कॾहिं को तकलीफ़ बि ॾींदो आहे न पाण खे त पाण रिवायती जेको जुमिलो आहे उहो चवंदो यार वॾो को यज़ीद माण्हू आहे, यज़ीद माण्हू आहे, माना उहो सही माण्हू न आहे, मतिलबु उहो ठीकु माण्हू न आहे। हा, हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, असांजी जेका नाक़स ॼाण आहे उनखे छॾे करे पाण दीन जा जेके माहिर आहिनि, मज़हबी स्कॉलर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं, उन्हनि खां असां गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि खां इंफॉर्मेशन। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, असां ॾिसंदा रहिजो। सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं जीअं पाण ज़िक्र कयोसीं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो करबला जे क़ज़िये जो, उन ई किसे खे, उन ई क़ज़िये खे कंटिन्यू रखण जे लाइ असां मोअज़्ज़िज़ महिमान बि अॼु प्रोग्राम में घुराया आहिनि ऐं उहे इन बारे में, इन वाक़े जी ॼाण तव्हांखे ॾींदा, असांखे बि ॼाण मिलंदी खोड़ सारी, बिल्कुलु सभिनी खे ॼाण मिलंदी, मौज़ूआती आहे ऐं मालूमाती बि आहे। सो अॼु प्रोग्राम खे मिस न कजो ऐं आख़िर ताईं असां सां गॾु रहिजो, मोअज़्ज़िज़ महिमान जो तारीफ़ कराईंदी पिर। जी बिल्कुलु, अवां सही चयो ऐं असांजी जेका गुफ़्तगू आहे उहो उन वाक़िए ते थींदी ऐं अवां बिल्कुलु इहा बि ॻाल्हि सही चई त उहा सिर्फ़ु असांजे लाइ न पर तव्हांजे लाइ, पाण सभिनी जे लाइ इहा जेका आहिनि उहा हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे ऐं असां सभिनी खे इन शइ जे बारे में ख़बर हुजणु खपे। उन लाइ ज़रूरी न आहे तव्हां जेको आहे उहो अहले तशय्युअ जे फ़िरक़े सां तालुक़ु रखंदा हुजो, असां सभिनी खे नॉलेज जी ख़बर हूंदी त पोइ असां उन हिसाब सां उन शइ खे ॻाल्हाए सघंदासीं, उन हवाले सां असां उनखे ॾाढे सुठे तरीक़े सां ब्रीफ करे सघंदासीं। बहरहाल असां महिमान जे तारुफ़ जी तरफ़ वञूं था, उन्हनि सां पोइ उहा ई कचहरी कंदासीं। असां वटि ॾाढा सुठा स्कॉलर, सिंध जा ॾाढा सुठा स्कॉलर मौलाना सैयद अरबाब अली शाह मूसवी साहब मौजूदु आहिनि प्रोग्राम में, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं उन खां अलावा जेके असां सां गॾु अॼु नुआ ख़ान मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि तारीफ़ कराईंदी हलां, ॾाढी सुठियूं आहिनि ऐं ॾाढो सुठो पढ़नि थियूं, नौजवान छोकिरियूं आहिनि ऐं ॾाढो जॾहिं पढ़नि थियूं त चऊं था न उहो करार मिले थो ऐं महसूसु थिए थो बाक़ाइदा उहो वाक़ियो। असां सां गॾु हमद ज़हरा अली मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं उन खां अलावा अनमोल ज़हरा अली मौजूदु आहिनि, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। असां सां गॾु मौलाना साहिब इरशाद मौजूदु आहिनि त उन्हनि खां असां अॼु जे ॾींहं जे तरफ़ वञूं त अॼु जे ॾींहं जी फ़ज़ीलत ॿुधायो, असांखे बयानु करियो अॼु ॾींहं जी फ़ज़ीलत। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त आलम इस्लाम में जीअं ई मुहर्रम जो चंड उभरे थो त पूरे आलम इस्लाम में हिकु गम जी फिज़ा जेका आहे बर्पा थी वञे थी। हर अखि जेका बाज़मीर शख़्स जी अखि आहे उहा जीअं ई मुहर्रम जो चंड ॾिसे थी त उन जे गम जी हिकिड़ी फिज़ा तारी थी वञे थी। हता के रिवायतुनि में मिले थो त मदीने जा माण्हू चवंदा हुया त असांखे मुहर्रम जे चंड ॾिसण जी ज़रूरत न पवंदी हुई, असांखे मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर खां एॾी रोअण जी आवाज़ ईंदी त सम्झी वेंदा हुआसीं त जेको आहे मुहर्रम जो चंड निकिरी आयो आहे। सो ही मुहर्रम जो चंड इन करे बि गमज़दा आहे
त हिन महीने में ऐं इस्लामी साल जे पहिरें ई महीने में जेको आहे रसूल पाक जो जेको आहे पसंदीदा जेको नवासो आहे हुसैन उनखे क़तल कयो वियो, बेयारो मददगार प्यासो, 3 ॾींहंनि जो बुखियो प्यासो। न फ़क़ति मौला हुसैन खे क़तल कयो थो वञे, एॾो ही गम जी फिज़ा आहे त उन जा जेके नंढा 6 महीननि जा ॿार आहिनि उन्हनि खे बि जेको आहे बुरे तरीक़े सां प्यासो शहीद कयो थो वञे। त न फ़क़ति करबला जी तारीख़ खे अगरि ॾिठो वञे त करबला खां पोइ कई सालनि ताईं ही आसमान मां जेको आहे जॾहिं बि माण्हू मथे ॾिसंदा त सिज ॻाढ़ो हुयो, माना सिज बि जेको आहे गिरिया कंदो रहियो, गमज़दा रहियो। रिवायतुनि में आहे त काफ़ी वक़्त ताईं जेका बारिश थींदी रही उहा खून जी बारिश थींदी रही। कंहिं पथर खे खयो वेंदो हो कंहिं ज़मीन तां त उहा हेठों खून उन में जारी थींदो हुयो, कंहिं वण खे वढियो वेंदो हो त उन मां खून जारी थींदो हुयो। माना न फ़क़ति हिकु इंसान ते जेको आहे मुहर्रम जी वजह सां आसमान धरती वण टिण हर निबातात जेका आहे हर जेको आहे काइनात में हर शइ, छाकाणि त काइनात जी हर शइ जेको आहे ज़र्रो ज़र्रो ख़ुदा जी सना थो करे, हमदो सना थो करे। त उहे कीअं थी सघे थो त उहो पूरी काइनात जिन जे सदके में ख़ल्क़ कई वई हुजे उन जे नवासे खे जेको आहे अहिड़े तरीक़े सां बेदर्दी सां शहीद कयो वञे ऐं उहा काइनात उते ख़ामोश रहे, मुमकिन न आहे। त अहिड़ी रीति जेको आहे असां अगरि मुहर्रम जी पहिरीं तारीख़ खां अॻिते हलूं त अॼु जीअं मुहर्रम जी 2 तारीख़ आहे, जीअं जीअं तारीख़ूं अॻिते वधंदियूं हलंदियूं। पहिरीं तारीख़ पे असां प्रोग्राम न करे सघियासीं, मिस थी वियो आहे। पहिरीं तारीख़ खां स्टार्ट वठो त छा कीअं थियो इहो? जी असल में अगरि असां कुली तौर ते अगरि ॾिसूं त तारीख़ करबला छा आहे त उनखे असांखे सम्झण जे लाइ थोरो पोइ ते वञिणो पवंदो। त मौला हुसैन जहिड़ी हस्ती जेका जन्नत जे जवाननि जी सरदार हुई, माना हे जन्नत जा मोहताज न हुया, सरदार आहिनि। माना अगरि कंहिंखे जन्नत खपे थी त हिननि दर ते अचे। ठीकु त हिननि खे जेको आहे यज़ीद जे हुकुम ते वलीद हाकिम मदीना है उहो उनखे हुकुम थो ॾिए यज़ीद त हुसैन जी बैयत वठे, ऐं अगरि हुसैन बैयत करे थो मुंहिंजी त ठीकु, नथो करे त उनजो सर कलम करे मोॾे मोकिल। त हाकिम मदीना मौला हुसैन खे नियापो मोकिलनि था त मौला मस्जिद नबवी में मौजूदु आहिनि। जॾहिं मौला उतां सम्झी वञनि था त हीउ उहो ई वक़्तु अची वियो आहे, हाणे ही मदीनो मुंहिंजे रहण जे क़ाबिल न आहे, छाकाणि त मां नथो चाहियां त हिते त हिन मदीने में हिन मस्जिद में हीअ असांजो दर जे दर चौखट ज़हरा जंहिंखे चवनि था, माना चौखट ज़हरा उहा चौखट आहे जातो जेको आहे मौला अली अलैहिस्सलाम जो दर खुलंदो हुयो मस्जिद में सिधो, माना मस्जिद खां वञनि त सिधो घर में। सो हिते जेको आहे रसूल ख़ुदा आए ततहीर जी हर रोज़ सुबुह जो तिलावत कंदा हुया, इन चौखट खे बोसो ॾींदा हुया। त मौला हुसैन ॼाणनि था त ही वॾी अहमियत वारो शहर आहे, हिते फ़रिश्तनि जो अचण वञण रहियो आहे, हिते पूरी शरीयत लथी आहे, हिते मुंहिंजे नाना मोहम्मद जेको आहे हिन पंहिंजी हुकूमत कई अथनि, हिते कदम मुबारक घुमाया अथऊं। त न पिया चाहिनि त मुंहिंजे खून सां ही शहर जेको आहे हुरमत रसूल जेका आहे पामाल थिए। हू वञनि था पंहिंजी भेण वटि, भेण खे ॾसनि था त भेण जेको आहे ही मूंखे हाकिम घुरायो आहे, लॻे इहो ई थो त मूंखां बैयत जो तक़ाज़ो कंदा या मूंखे या मुंहिंजे लाइ जेको आहे क़त्ल जो असबाब फ़राहम कंदा। त भेण जेको आहे ज़ाहिर आहे भेण जी दिलि जेका आहे भाउ जे लाइ इलाही नरम हूंदी आहे, त उहो भेण चए थी भाउ मां तोखे अकेलो न वञणु ॾींदमि। मौला हुसैन सिर्फ़ु हिकु सदा ॾियनि था त बनी हाशिम जा 18-20 जवान जेके आहिनि मौला सां असां ॿधी जेको आहे वञनि था हक़ में। मौला चयो त मां न जंग जी शुरूआति थो करणु चाहियां, न जेको आहे वञूं ॾिसूं छा मसइलो आहे। त सभिनी हाशिमिन जवाननि खे चवनि त तव्हां जेको आहे दारुल अमारा खां ॿाहिरि बीहो, अगरि मुंहिंजी सदा बुलंद थिए त अंदरि अचिजो, न त न। त मौला हुसैन जॾहिं उते अंदरि वञनि था त मरवान बिन हकम ऐं हाकिम मदीना वलीद इहे मौजूदु आहिनि। मरवान बिन हकम बि अगरि ॾिठो वञे त असांजे इस्लाम सां वॾो ज़ुल्म थियो आहे, उहो शख़्स आहे
जंहिंखे रसूल ख़ुदा मदीने मां ॿाहिरि कढी था छॾनि, धिकेलनि था, छाकाणि उन्हनि रसूल ख़ुदा जे घर ते बुरी नज़र विधी त ख़ुदा हुकुम ॾिनसि त इन्हनि ॿिन्ही खे, हिन खे हिन जे पीउ खे, ॿिन्ही खे तो मदीने मां ॿाहिरि कढ। त जीअं ई रसूल ख़ुदा खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त जो वक़्तु अचे थो त उहे जंहिं जॻह ते हुया उहो उन्हनि खे अञा बि परते धिकेले छॾनि था। वरी जीअं हज़रत उमर फारूक जो ज़मानो अचे थो त उहे जंहिं जॻह ते आहिनि उतां अञा अॻिते मोकिले छॾनि था। जीअं ई हज़रत उस्मान गनी जो ज़मानो अचे थो त ज़ुल्म इहो थियो इस्लाम थिए त हज़रत उस्मान गनी इन्हनि खे पंहिंजी न्याणी बि ॾियनि था, इन्हनि खे वापसि बि घुराइनि था। ऐं उन खां पोइ जेको आहे ही छाकाणि त हुकूमत में शामिलु थी था वञनि, हुकूमत में शामिलु थी था वञनि त उहो ई मरवान आहे। ऐं मौला हुसैन जॾहिं चए थो त हीअ राति जो पहर आहे, हिते तव्हां मूंखां बैत जो तक़ाज़ो कयो था, इहो सही न आहे, कल्ह मस्जिद में अचिजो त तमामु मुस्लमाननि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखिजो, पोइ उते मां जवाबु ॾींदुमि। त उहो ई शख़्स वली मरवान थो चवे त हुसैन खे वली त हिनमहिल न वञणु ॾे, अगरि हितां वञणु ॾिनईसि त हीउ दुबारा जेको तुंहिंजे हथु न ईंदो। त मौला हुसैन उनखे हिकु लफ़्ज़ थो चए, ए वलदुल ज़िना, माना इहो लफ़्ज़ मौला जो चवणु माना हिकिड़ो ॾाढी वॾी तौहीन हुई अॻिले जे लाइ। ऐं वाक़िअनि हू जेको इमाम चवे थो त माना वाक़िअनि ईअं ई आहे, तुंहिंजी इहा मजाल जो मूंखे चवे त जेको आहे मां बैत कयां ऐं उहो बि हिनमहिल न वञा हितां, तव्हांजी इहा मजाल, इहो चवणु हुयो इमाम जो, छाकाणि सदा बुलंद थी त उहा हाशमी जवान सभु अंदरि अची था वञनि तलवारूं खणी। त मरवान जेको आहे सोफ़े जे या जेको कुर्सी आहे जेका बि शइ आहे उनजे पोयां लिकी थो वञे, ऐं हीअ जेको आहे घबराए था वञनि, चवनि था त असां ठीकु आहे मस्जिद में इहो सुभाणे तव्हां खां बैत वठंदासीं। ख़ैर बिल आख़िर मौला हुसैन ॿाहिरि अचनि था, भेण खे चवनि था त जेको आहे मां नथो चाहियां त हिते जंग थिए, हिते जेको आहे हीउ मदीनो मुंहिंजे नाने जो मदीनो आहे, मां हितां जेको आहे खून रेज़ी थिए। हालांकि हीउ एॾो मुहतरम आहे जिते इन्हनि जी वालदा मुदफ़न आहे, जिते इन्हनि जो मौला हुसैन जो भाउ मौला हसन जेको आहे मुदफ़िन आहे, नाना मुदफ़िन आहे, जेको नाना जेको चवे थो त हीअ मुंहिंजा पुट आहिनि। क़ुर में जॾहिं हुकुम थियो त पंहिंजा पुट वठी अचो, मुबाहिलो थिए पियो त हुकुम ख़ुदाबंदी थिए थो त फ़क़ुल तालू नदू अबनाना व अबनाकुम व निसाअना व निसाकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन, के हुकुम थियो पर रसूल ख़ुदा के तव्हां इन्हनि ईसाइनि खे चओ त तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, असां पंहिंजा पुट वठी ईंदासीं, तव्हां पंहिंजूं धीअरूं वठी अचो, असां पंहिंजूं धीअरूं वठी ईंदासीं, तव्हां पाण जहिड़ा वठी अचो, असां पाण जहिड़ा वठी ईंदासीं, पोइ छा कंदासीं, दुआ कंदासीं, जेको कूड़ो हूंदो उन ते ख़ुदा जी लानत हूंदी। पूरी तारीख़ इस्लाम में जेको आहे इहो वाज़े आहे त रसूल ख़ुदा उन मुबाहिले जे मैदान में सिर्फ़ु पंजतनि खे वठी थो वञे, पुट करे हसन हुसैन खे वठी थो वञे। मुबाहिले खां पोइ हसन हुसैन अली और फातिमा जा फ़र्ज़ंद न आहिनि, रसूल ख़ुदा जा फ़र्ज़ंद आहिनि क़ुर जी रूह सां। त कीअं पंहिंजे नाने जे मदीने खे छॾनि, सख़्तु ॾाढो हुयो, पर सभिनी खां अलविदा करे मौला अचनि था मके में। मके में आया, मके में अची सॼी ज़िंदगी माना 3 महीना या कुझु ॾींहं जेके आहिनि मौला मके में गुज़ारिया आहिनि। ऐं माण्हुनि खे इहो ॾसियो अथनि त जेको आहे अहिड़े तरीक़े सां यज़ीद हिकु जेको आहे शराब पीअण वारो शख़्स, जेको चवे थो मिंबर ते वेही त जेको आहे न का वही आई, न को क़ुर आयो, न को नबी आयो, हाणे अहिड़े शख़्स जी बैत कीअं करे सघिजे थी? त मौला हुसैन ज़ाहिरा बैत करे ई नथो सघे अव्वल ॻाल्हि। उन खां पोइ जॾहिं हज जो मरहलो अचे थो त मौला हुसैन खे ख़बर पइजी थी वञे त कुझु अहिड़ा शख़्स तलवारूं पंहिंजे अहरामनि में लिकाए आया आहिनि ऐं मूंखे क़तल कंदा, ऐं हुर्मत काबा पामाल थी वेंदी। मौला हुसैन जेको आहे सभ खां पहिरियां त पंहिंजे हज खे उम्रे में तब्दील थो करे, ऐं हिकु ॾींहुं पहिरियां जेको आहे मके खां करबला जी तरफ़ कूच थो करे। बिल्कुलु हितां कंदासीं जी, असां सां गॾु ॿ दियूं आहिनि, कंहिंखे ॿुधंदा जी। अली सा जहां में कोई भी नहीं है, अली सा जहां में कोई भी नहीं है, मजहर किबरियाली दिलबर मुस्तफ़ा अली, रहबर औलिया अली, सैयदुल औसिया अली, शाह नजफ नूरी सदफ चेहरे हक तेरी तरह,
علی سرور علی صفدر علی شیر صف میدان علی ہادی علی ایمان علی لطف علی احسان علی حکمت علی شافی علی دارو علی درمان علی فقر بنی آدم علی سردار سجان علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی ہے طہارت علی ہے شجاعت علی ہے عبادت علی دی کی عظمت علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے قلندر کا مولا ابو ذر کا آقا یہ سارے جہاں کا ہے قمبر کا آقا علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے تو قبلہ نما ہے تو حاجت روا ہے تو مشکل کشا ہے تو رب کی بقا ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے خدا کی زبان تو محمد کی ذات وہی حق کو دیکھا علی ہے جہاں تو علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے وہ حق کی صدا ہے وہ اس میں خدا ہے وہی لاپتہ ہے وہ عقدہ کشا ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے یہ مدحت علی کی کرو ہم دو ذاکر لہو کی طہارت اسی سے ہے ظاہر علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے علی آقا علی مولا علی آقا علی مولا علی نوح علی کشتی علی دریا علی ساحل علی عالم علی یاد علی فاضل علی قابل علی کعبہ علی قبلہ علی مسجد علی منبر علی آقا علی مولا 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 علی سا جہاں میں کوئی بھی نہیں ہے कलीसा जहां में कोई भी नालो अलीअ जो आथत आहे ॾींदो हौसलो हिमत आहे असीं अलीअ जा नौकर इहो ॻाईंदासीं गली गली अली 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 ऐं जेको अलीअ जो आहे दीवानो उहो कंदो न कोई बहानो कुॾंदो ईंदो कंडनि ते कुॾंदो ईंदो कंडनि ते ऐं चवंदो अली 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 सो हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था गुफ़्तगू कंटिन्यू रखंदासीं तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था 2 मुहर्रम जो ॾींहुं आहे ऐं ख़ासि अॼोकी जेका नशियात आहे उहा इन हवाले सां बि ॾाढी काराइती हूंदी त तव्हांखे 2 मुहर्रम जी अहमियत ऐं 2 मुहर्रम ते छा उते थियो पए करबला जे क़ज़िये जे हवाले सां बि कचहरी कंदासीं पर इन हवाले सां ॼाण जेकी असांखे ॾींदा मौसवी साहिब सां गॾु आहिनि जितां ॻाल्हि छॾीसीं मौलाना साहब कंटिन्यू पाण साईं उमिरो जेको आहे सो हज खे उमिरे में तब्दील कयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम हितां पाण वरी जी सिलसिला गुफ़्तगू जेको असांजो हलंदो अचे पियो उहो अहिड़ी रीति हुयो त इमाम हुसैन जॾहिं हज खे उमिरे में तब्दील था कनि उहो बि इन करे त जीअं ही हुरमत काबा पामाल न थिए 8 ज़ुल्हज जो ॾींहुं आहे इहो जी ऐं इमाम हुसैन जॾहिं उमिरो करे ऐं हितां रवाना थियनि था त इलाही मुसलमान जेके आहिनि उहे काबतुल्लाह जी तरफ़ अची रहिया आहिनि ऐं मौला हुसैन करबला जी तरफ़ वञी रहियो आहे अच्छा कुल दीन ऐं इस्लाम जेको आहे उहो हुसैन आहे
तॾहिं त उहो शाइर चवे थो त दीन अस्त हुसैन दीन पनाह अस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना ला इला अस्त हुसैन। वो चए थो त दीन भी हुसैन आहे, इस्लाम भी हुसैन आहे, शरीयत भी हुसैन आहे। हक़ीक़त इहा है पहिरियों त हू चए थो सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, चए सर ॾिनई हथ न ॾिनई यजीद खे, बैयत न कयईं। चए थो त हक़ीक़त इहा आहे त हीउ ला इलाहा इल्लल्लाह जेको आहे हक़ा के बिना ला इलाहा अस्त हुसैन, ही जेका उन जी बुनियाद आहे ला इलाहा जी उहो हुसैन आहे। जॾहिं मौला सज्जाद यज़ीद जे महल में ख़ुतबो ॾिनो त पंहिंजो तारुफ़ कुझु हीअं करायईं त मां काबे जो पुटु आहियां, मां सफ़ाए मरवा जो पुटु आहियां, मां ज़मज़म जो पुटु आहियां, ताकी हुतां जी जेके अवाम वेठी आहे उहा सम्झे त ही एॾी वॾी शख़्सियत। अगरि हीअ शख़्सियत ज़ंजीरुनि में जकड़ी पई आहे हिनमहिल त बसि पोइ इस्लाम सॼो जकड़ियो पियो आहे। करबला खां पहिरियां मौला ॾिसनि था त हिकिड़ो काफ़िलो अचे थो, 2 मुहर्रम जी ॻाल्हि आई आहे, अॼु जीअं 2 मुहर्रम आहे, मौला खे ईअं विच में अलाए केतिरा ई मंज़िलूं आयूं, मौला जा असहाब मौला सां मिलंदा रहिया, इकठे थींदा विया ऐं इहो कारवान अॻिते वधंदो रहियो। हुया कुल मर्द जेके आहिनि 61 या 72 करबला जा शहीद चवनि था, त उहे ॿार बि उन्हनि सां गॾु आहिनि, फैमिलीज़ वग़ैरह बि हुयूं, माना फैमिलीज़ जा सुधो 72 हुआ न शहीद थियण वारा 72 ऐं जेको आहे जेके फैमिली सां अगरि टोटल अगरि हिसाब कयूं असां त मुमकिन आहे त 200 250 300 कुल कारवान हुयो। त मौला हुसैन खे सभ खां पहिरियां त जॾहिं मके में मौजूदु आहिनि त कूफे वारा ख़त था लिखनि, लखनि जी तादाद में ख़त था अचनि मौला खे त तव्हां अचो हिते असांजी नुसरत कयो, तव्हां अचो हिते यज़ीद जा ज़ुल्म वधी चुका आहिनि, उन्हनि इस्लाम खे फेरे चुको आहे। उहो यज़ीद जेको इस्लामी सल्तनत ते वेठो आहे, पर उहो चवे थो त न को नबी आहे, न को इमाम आहे, न को क़ुरान आहे, न का वही आहे, पंहिंजी अयाशी आहे, ऐं मिंबर रसूल ते वेही शराब आम थो पिए। ठीकु त मौला हुसैन ते ज़ाहिरा इमाम आहे, हुज्जत आहे उन्हनि ते, जॾहिं अवाम उन्हनि खे सॾे इमाम न वञे त जेको आहे पोइ इमाम नथो रहे। इमाम पंहिंजे कारवान खे पंहिंजे ख़ानदान खे वठी जेको आहे कूच थो करे कूफे जी तरफ़। कूफे बि न पहुता, करबला बि न पहुता, हिकु इन्हनि ॿिन्ही खां पहिरियां हिकु जॻह आहे ज़ील जिस्म जे नाले सां उन जॻह जो नालो खयो वञे थो। इते हुर जो काफ़िलो मौला खे मिले थो, 1000 जो लश्कर खणी हुर जेको आहे मौला सां सामनो करे थो। शरफ जी मंज़िल आई आहे जी। पहिरियां त जॾहिं सामनो थियो त हू उन वक़्तु यज़ीद जो सिपाही आहे, ऐं अची उन्हनि खे चवे थो त मूंखे हुकुम मिलियो आहे त मां तव्हांखे रोकियां, पर इन हुकुम मिलण वारी ॻाल्हि खां पहिरियां जॾहिं हू उते पुॼनि था त हुननि जी जेका हालत आहे उहा प्यासी हालत आहे। अगरि थोरी देरि पाणी न मिले त सभु जा सभु इहे मरी सघनि था, माना बेहाल आहिनि। हुर वारे काफ़िले मौला हुसैन हालांकि पंहिंजे ॿारनि सां गॾु आहे, फैमिली सां गॾु आहे, सफ़र में आहिनि, रेगिस्तान में आहिनि, पाणी जी ज़रूरत आहे, मुंहिंजा नंढा नंढा 6 महीननि जा ॿार आहिनि, मां पाणी कीअं ॿियनि खे ॾियां। पर मौला हुसैन उन इक़्तिदार इंसानी जे मनसब ते मौजूदु हुयो त हू सभ खां पहिरियां हिननि खे 1000 माण्हू, माना हे 200 300 माण्हू हूंदा, केतिरो पाणी खयो हूंदनि, 1000 लश्कर खे पाणी पियारनि था। ऐं मौला हुसैन पाण मशकीज़ो खणी हिक करे वञे थो बार बार, को पाणी जी अञा हुजे त अञा पी, अञा पी। जॾहिं उहो सभु पाणी पी बीठा, वरी हुर खां मौला पुछे थो त तुंहिंजा जानवर बि प्यासा आहिनि, तश्तनि जा जेके आहिनि मुंहं खोलिया विया त इन्हनि जानवरनि खे बि पाणी पियारियो। ठीकु, ऐं जानवरनि खे बि पाणी पियारियो। जॾहिं सभु सैराब थी था वञनि उन वक़्तु जेको आहे मौला हुसैन हुर खे सॾु करे थो त हुर ॿुधाए त जेको आहे कीअं तुंहिंजो अचणु थियो आहे। त हुर ॾसेसि थो त मूंखे जेको आहे यज़ीद मोकिलियो आहे, हाकिम कूफा हींअर मोकिलियो आहे त तव्हां ॾे वञा ऐं तव्हांखे रोकियां, तव्हांखे हेॾे कूफे न अचणु ॾियां। त मौला हुसैन चएसि थो त जेको आहे मां त को जंग करण न आयो आहियां, मां त पंहिंजे ॿारनि सां केरु ईंदो आहे जंग करणु, पंहिंजी फैमिली सां, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजी धीअरुनि सां केरु थो अचे जंग करणु, केरु जंग करणु न ईंदो आहे। मूंखे
जंग जे इरादे सां न आयो आहियां, मूंखे त तव्हां कूफे वारनि घुरायो आहे, मां इन करे आयो आहियां। जेको आहे हुन चयो मूंखे इन जी ख़बर न आहे, हुर चवे थो त मूंखे इन शइ जी अमल जी ख़बर न आहे त तव्हांखे कंहिं ख़त घुरायो हुजे, ख़त लिखी पुराणो वक़्तु आहे, ख़तनि ज़रिए त मौला हुसैन उठनि ते जेके लधियल ख़त हुया उहे बाचका खोलराईं, चई हे ॾिस हे ख़त। जॾहिं हू ॾिसे थो त हू चए थो त वल्ला मूंखे ख़बर न आहे त जेको आहे तव्हांखे इन करे रोकियो वियो, घुरायो वियो आहे हिते, पर मां मजबूर आहियां, मां सिपाही आहियां यज़ीद जो, ऐं उन्हनि चयो आहे त तव्हांखे रोकियां। त मौला हुसैन चएसि थो त जेको आहे मां जंग जे इरादे सां न आयो आहियां, या त मूंखे छॾे ॾे त मां वापसि मोची वञा, या वरी मुंहिंजो रस्तो खोलियो त मां सिंध हलियो वञा। सिंध जी सरज़मीन जे लाइ मौला उन वक़्तु हुकुम थो ॾिए रखे त मूंखे सिंध वञणु ॾियो। हालांकि सिंध जी सरज़मीन जी हिकु अलॻि ख़ुसूसियत आहे, जीअं त असां कलंदर लाल शहबाज़ जी जेका ज़मीन आहे सेवण, इनखे बि करबला जी ज़मीन सॾियो वेंदो आहे। इल्लत छा आहे त कलंदर लाल शहबाज़ जो जेको ॾाॾो आहे इब्राहिम मुजाब, यानी जे वालिद जो नालो आहे मोहम्मद, उनजे ॾाॾे जो नालो आहे इब्राहिम मुजाब। मुजाब चवंदा आहिनि उनखे जंहिंखे जवाबु अचे, मौला हुसैन खे जॾहिं जॾहिं हू सलाम कंदा हुआ अंदरों जवाबु ईंदो हो। ठीकु आहे, असां जा त जेको आहे असां त अहिड़ा इंसान आहियूं जो असां न दीवार जे परियों ॾिसी सघूं था, न असांजे कननि में उहा ताक़त आहे त जेको आहे मौला जो सलाम जो जवाबु ॿुधी सघंदा आहियूं। उहो ई नथा असां सम्झी सघूं। सिंध जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत फ़ज़ीलत आहे, पाण करीमनि खे बि सिंध खां ख़ुशबू ईंदी। बिल्कुलु अॼु बि कलंदर लाल शहबाज़ जे ॾाॾे जी क़बर मौला हुसैन जे ज़रिए सां लॻ आहे। अंदरि गुंबत जी ॻाल्हि थो कयां, जीअं तव्हां अंदरि वेंदो गुंबत में, मतिलबु इंशाअल्लाह अगरि न विया आहियो त ज़रूरु मौला तव्हांखे हुसैन जी ज़वारी नसीब करे। जीअं ई बाबे क़िबला खां दाख़िल थींदो, वरूद थींदो तव्हांजो, त सॼे हथ खॿे हथ ते जेको आहे हबीब इब्न मज़ाहिर जी क़बर आहे, ऐं उन क़बर ते बि जॾहिं साम्हूं ॾिसंदव त जेको आहे कलंदर लाल शहबाज़ जे ॾाॾे जी क़बर आहे, पूरो जेको आहे ज़री ठही पई आहे। त उन ज़रिए खां इहा सदा आई हुई मौला हुसैन जी इब्राहिम मुजाब खे त पंहिंजे पुट खे सिंध मोकिल, ऐं सिंध जी इहा सरज़मीन हिते हुई त हिते जेको इन खिते ते जेको आहे ज़ुल्म ज़ोर वधी चुको हुयो। जेके वॾा वॾा बादशाह हिते हुया उहे जेको आहे न्याणियुनि जी हुरमतुनि खे पामाल पिया कनि, पोइ इन करे इन खिते में मोकिलियो वियो त ताकी हिते वञी तबलीग कनि। त अॼु बि अगरि मां तमामु सिंध जे अबोजड़नि ग़रीब मिसकीननि खे चवंदुमि त अगरि करबला नथा वञी सघो त जेको आहे सेवण हलिया अचो, तव्हांखे उहो करबला जो जेको आहे ज़वारी जो सवाबु मिलंदो। हितां ई कंटिन्यू रखूं था, सेवण जी सरज़मीन पे ज़रूरु ॾिसिजे, सो हिते जेकी अदियूं वेठियूं आहिनि उन्हनि खां कुझु ॿुधिजे। जी अनमोल खे चवंदासीं त असांखे कुझु ॿुधाए। और मैं शुक्र अदा करना चाहती हूँ, हमारे शायर हैं वो हमारे साथ बहुत ताउन करते हैं जी, जनाब ज़ाकिर इमाम हुसैन साहब उनका नाम है, उनका बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ। और हमारे कंपोज़र हैं जनाब मुदस्सिर जैदी साहब, उनका भी शुक्र अदा करना चाहती हूँ। उनके हमारे सारे कलाम जो हैं वो कंपोज़ करके देते हैं हमें और हम पढ़ते हैं, तो उनका बहुत शुक्रिया अदा करना चाहती हूँ। मैं कलाम पेश करने जा रही हूँ जनाब ज़ाकिर इमाम हुसैन साहब का। मौला पंजतन पाक अलैहिस्सलाम की निस्बत से कलाम है, पेश कर रही हूँ, आपकी समातों की नज़र कर रही हूँ, बीबी के बारगाह में कबूल कर रही हूँ, बीबी के बारगाह में पेश कर रही हूँ, उम्मीद है कबूल हो जाएगी। सदके में पंजतन के मुकम्मल हुआ है दीन, सदके में पंजतन के मुकम्मल हुआ है दीन, आले नबी ने खून से, आले नबी ने खून से अपने लिखा है दीन, सदके में पंजतन के मुकम्मल हुआ है दीन।
اور اب جو شعر پیش کرنے جا رہی ہوں، شعر میں شاعر نے لکھا ہے، شاعر نے اس وقت کا منظر بیان کیا ہے کہ جب کربلا معلیٰ میں ایک ایک کر کے جب سب شہید ہو گئے، واحد نور حسین علیہ السلام موجود تھے کربلا میں، اور نور حسین علیہ السلام کی گفتگو ہو رہی تھی نور خدا سے۔ مولا حسین علیہ السلام وہ واحد ہستی ہیں کہ جن کے لیے نور خدا خود آسمان سے اتر کر زمین پہ آیا تھا۔ اور اس بات کی دلیل میں اس سے دینا چاہوں گی کہ نجف اشرف ہے، مدینہ منورہ ہے، مکہ مکرمہ ہے، ایک کربلا معلیٰ ہے اور ایک عرش معلیٰ ہے، ایک عرش معلیٰ ہے اور ایک کربلا معلیٰ۔ اور اگر ابھی بھی اس بات کی وضاحت نہیں ہوئی تو جو کربلا جاتے ہیں، اور آج بھی اگر ہم کربلا جائیں، اور جو جا چکے انہیں پتہ ہوگا، جو نہیں گئے ہیں مولا انہیں کربلا معلیٰ کی زیارت نصیب فرمائے، کہ کربلا میں جائیں تو مولا کے روضے کے اوپر لکھا ہوا ہے کہ جس نے حسین علیہ السلام کی زیارت کی، کہ جس نے حسین علیہ السلام کی زیارت کی گویا اس نے خدا کی زیارت کی۔ اللہ اکبر۔ شاعر شعر میں لکھتے ہیں کہ کرب و بلا کے دشت سے آئی صدائے غیب، کرب و بلا کے دشت سے آئی صدائے غیب، امداد کر حسین کے بے آسرا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین، کھینچی سنا کلیجے سے شبیر نے مگر، کھینچی سنا کلیجے سے شبیر نے مگر، ابھی جوان کی لاش پہ محوے بکا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین، تلوار نہ اٹھائی کہا مانا بھائی کا، تلوار نہ اٹھائی کہا مانا بھائی کا، عباس با وفا کی وفا سے بنا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین، اصغر کو ہنستا دیکھ کے بولے یہ انبیاء، اصغر کو ہنستا دیکھ کے بولے یہ انبیاء، بے شیر تیرے پاک لہو سے بچا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین۔ اور اب مقطع پیش کرنے جا رہے ہوں بہت ہی خوبصورت انداز میں، انہوں نے مقطع لکھا ہے، کیا لکھا ہے؟ انمول دعا ہم دو ابھی ہاں کا ہے کہنا، انمول دعا ہم دو ابھی ہاں کا ہے کہنا، ہم کو تو کربلا کی زمین سے ملا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین، صدقے میں پنجتن کے مکمل ہوا ہے دین۔ سبحان اللہ۔ ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं उन अंदाज़ में जेकी ॻाल्हियूं थियल हुयूं उहे बयान कयो वियो ऐं जे तरीक़े सां हिननि वरी उनखे सुठे तरीक़े सां ॿुधायो, तमामु बहितरीन, ॾाढो सुठे तरीक़े सां। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था ॼाण वारो प्रोग्राम आहे तव्हां असां सां गॾु रहिजो इलाही मालूमात मूंखे मिली आहे पिरह पे कुझु ॼाणे वरितो आहे जी ऐं बिल्कुलु हुन ॼाण खे बरक़रार रखूं था मौसवी साहिब असां सां गॾु आहे साईं ज़िक्र जितां छॾियूं था त वरी उतां उतां खां ई ई कंटिन्यू रखूं करियो, छो त तव्हां जीअं फरमायो पए त हुर रोकियो पए ऐं मूं ख़त ॾेखारिया विया ऐं उन खां पोइ छा तव्हां थियो यकीन कयो ॻाल्हियुनि मतिलबु एतिरी इंफॉर्मेशन आहे त आउं इनमें ई हुअसि जल्दी ब्रेक ख़तम थी असां ॿुधूं उतां खां ई कंटिन्यू सही, थी सही, ॻाल्हि सही। तलामा साहिब उतां खां ई स्टार्ट जी बिल्कुलु असल में ॻाल्हि ईअं थी थिए त ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी थी वञे ऐं तारीख़ एतिरी वसी आहे जो असां उन तारीख़ में अगरि महव थी वञूं त शायदि गुम थी वञूं पूरो इंसान पाण अॼु फोकस कयूं था ॿ मुहर्रम खे ॿ मुहर्रम खे त पाण पहुचनि था करबला में जुमेरात आहे ख़मीस जो ॾींहुं आहे ऐं अच्छा हिकिड़ी ॻाल्हि वरी ॿी मूंखे ॾाढी ज़बरदस्त लॻी उहा ॾिसो न त इमाम हुसैन जे हर किरदार में को न को मैसेज आहे को न को सबक़ु आहे ऐं पाण जॾहिं करबला पहुचनि था त ईअं थिए न त ख़बर आहे त हिते जंग आहे या कुझु बि थी सघे थो त हाली आरज़ी तौर ते के खेमा अॾे वठनि पर हू प्लाट ख़रीद कनि था हू उहा ज़मीन ख़रीद करे पोइ वेंदा पोइ खेमा उन्हनि खे ई ॾेई छॾनि था माना उन्हनि खे चई वञनि था त आउं जेको ख़रीद कंदसि ऐं पोइ उहो तव्हां ते ई हूंदी उहा तव्हांखे ई मिलंदी रोशनी फरमाईंदो त इहो ॾिसो केॾो मैसेज आहे त किथे बि को कब्ज़ो न कजे ऐं कुझु ॾींहंनि जी लाइ जेके तव्हां आयाम कयो था क़याम कयो था त उहा बि शइ तव्हांजी पंहिंजी हुजे पैसा ॾियो उनजा पैसा ॾियो सही ॻाल्हि ॾाढो बहितरीन तव्हां अंदाज़ में बयानु कयो ऐं इन तरफ़ मुंहिंजी जेको आहे फ़िक्र खे बि मबज़ूल कयो त दरअसल जॾहिं ही हुर रोके थो मौला हुसैन खे अचूं था हिते त ज़मीन ते कीअं थो मौला इन करबला जी ज़मीन ते पुॼे त जीअं मौला हुसैन हिननि खे 2-3 ऑफर्स कयूं त मूंखे सिंध वञणु ॾियो या जेको आहे मूंखे वापसि वञिणो आहे मां पंहिंजे औलाद सां आहियां या मूंखे कंहिं अहिड़ी अमन वारी जॻह ते मोकिलियो त मां होॾे हलियो वञा त मां का जंग जे इरादे सां न आहियो पर ही नथा जेको आहे हालांकि हेॾो वॾो मौला एहसान करे चुको अथनि पाणी पियारियो अथनि ठीकु आहे एहसान जी चोट खाई वेठो आहे हुर पर जेको आहे मजबूर आहे छाकाणि त होॾो हाकिम जो हुकुम आहे त ही मौला खे चवनि था त जेको आहे मौला जे घोड़े जी लगाम खे पकड़नि था ऐं चवनि था त मां तव्हांखे न वञणु ॾींदुमि मौला पाण हलणु चाहिनि था त हू चवंदो मां न वञणु ॾींदुमि त मौला हुसैन ॾिसो जॾहिं जेको हिकिड़ो वक़्त जो इमाम हूंदो आहे न उहो हर कंहिंजी दिलि जो बि इमाम आहे उहो सम्झे थो त अॻिले जी दिलि में छा आहे केतिरो एतिराम आहे या केतिरो न आहे या कहिड़ो एहसान जी चोट अॻिले खे ॾिजे त हू उन मां जेको आहे बदिलबो त मौला हुनखे हिकिड़ो जुमिलो चवनि था त ए हुर तुंहिंजी माउ तुंहिंजे गम में रोए हाणे इहो जो जुमिलो हुननि खे चवनि त ज़ाहिर आहे अरब जो इहो दस्तूर हो त तव्हां जेका बि शइ तव्हां अॻिले खे चवंदो त हू पलटाए उहा ई चवंदो तव्हांखे हालांकि मौला का ॿी शइ बि चई सघेसि पियो पर हुनखे माउ जो तानो ॾिनई तुंहिंजी माउ तुंहिंजे ॾुख में वेह या रोए त हुर जेको आहे गर्दन झुकाए चए थो मौला हुसैन खे त मां तव्हांजी माउ ते दुरूद खां सवाइ कुझु मोकिले नथो सघां माना बरक्स में अगरि ही बि चाहे हा त मौला खे चवे हा त तव्हांजी माउ तव्हांजे गम में वेह या को अहिड़ो को चवे हा न तुंहिंजी ख़बर पइजी वई त मौला खे चए थो त मां तव्हांजी अमड़ ते दुरूद खां सवाइ कुझु नथो मोकिले सघां इन हिकिड़े फ़िक्रे हुर खे अलैहि सलाम करे छॾियो ही अचे थो काफ़िलो हेॾो रोकींदा अचनि था हलंदा हलंदा करबला जे मुक़ाम ते पुॼी था वञनि उन ज़मीन ते पुॼनि था त मौला जो घोड़ो अॻिते हलण खां जवाबु इनकार थो मौला हिकिड़े घोड़े खां पोइ ॿियो रिवायत में आहे त 6 घोड़ा मौला तब्दील कया पर को घोड़ो अॻिते नथो हले पोइ पाण पुछनि था आख़िरी माजूर शाही कहिड़ी ज़मीन आहे छा वजह आहे त हितां जे इर्द गिर्द जा जेके बि पुराणा ॻोठाणा माण्हू हुया उन्हनि खे सॾु कयनि चवनि अचो सभिनी कंहिं कहिड़ो नालो खयो कंहिं ख़ाज़रिया चयो कंहिं जेको आहे ने नवा चयो हिकिड़े कुराड़े चयो अची त जेको आहे हिन ज़मीन खे करबो बला चवंदा आफ़तुनि जी जॻह आहे ऐं तव्हां यब्न रसूल अल्लाह तव्हां हिन जॻह खे जल्दी तर्क कयो ही जॻह ते जेको बि तव्हां आयो आहे उन खे हिते सदमो पहुतो आहे त मौला हुसैन चवे थो त न बसि पोइ घोड़े तां लहनि था चवनि था त भेण जेको भेण ज़ैनब खे चवनि था त भेण जेको अल्लाह सां असांखे जंहिं शइ लाइ ख़ल्क़ कयो आहे ऐं जेको बचपन जो मां पंहिंजे नाना सां वाइदो कयो हो उहो वाइदे निभाइण जी जॻह आहे अॼु ॾींहुं हे उहा जॻह अची वई आहे उहो महल अची वई आहे मां असां हिते न वेंदासीं अब्बास खे चवनि था त खेमा लॻायो हाणे खेमा जॾहिं लॻनि था त उन नहर जे किनारे नहर फुरात जे किनारे दर फुरात ते जेको आहे नहर फुरात ते खेमा लॻनि था त खेमा लॻी विया मौला चयो त हितां जे जेको आहे ज़मीन कंहिंजी आहे हिन जो मालिक अचे उनखे मालिक खे सॾाइनि था
मालिक खे सॾाए उन खां पुछनि था त हीअ ज़मीन घणे जी आहे त हू चवंदा न तव्हां इब्न रसूल जी औलाद आहियो आले रसूल आहियो असां तव्हांखे का ज़मीन हीअ ज़मीन त केरु के कम जी कान्हे हिते त जेको आहे करबो पियल आहे हिते त केरु वठंदो ई न तव्हां बि न वठो मौला खे चवंदा तव्हां न वठो तव्हांखे तव्हांजे कम जी न आहे मौला चएसि थो जेको मां ॾिसां थो उहो तूं नथो ॾिसे असुल कम जी ज़मीन आहे ऐं अल्लाह पाक जे अॻियां इम्तिहान ॾियणो आहे छाकाणि त ही एॾा अमीन ऐं सादिक इमाम आहिनि जो ही पंहिंजे आख़िरी महल वारी जॻह बि नथा चवनि त कंहिं ॿिए जी जॻह ते असां दफ़न थियूं या कंहिं ॿी जॻह पंहिंजी ख़रीद या असांजे खून जो कतरो बि कंहिं ॿी ज़मीन ते किरे असांजी पंहिंजी ज़ाती त उहा तारीख़ में मिले थो त मौला जेको आहे उहा ज़मीन 60,000 दिरहम में वरिती ऐं कुझु रिवायतुनि में आहे त 22 मील आहे कुझुनि में आहे त 6 मील आहे ज़मीन जी जेका एराज़ी आहे ऐं उन खां पोइ अधु पैसा बीबी ज़ैनब ॾिए थी इन जा ऐं अधु पैसा मौला हुसैन ॾिए थो मतलब ॾुखियूं घड़ियूं आहिनि त पैसे खे बि बचाइजे दरमन खे बि बचाइजे नाणे खे बचाइजे न पर उन बावजूद बि ॾियणु फरमाइनि था इहो अता जो दर आहे न असल में ही करीम इब्न करीम आहिनि हता के जंहिं वक़्तु शिमर लईन मौला खे ज़िबा थो करे उन वक़्तु बि मौला चवेसि थो त अगरि तूं मूंखे ज़िबा न करे त जन्नत मां तुंहिंजो वाइदो थो कयां माना एॾा करीम आहिनि माना इन मरहले ते बि अगरि कोई अची पलटे हुर वांगुरु त मौला उनखे क़बूल करण लाइ तयार आहे त ज़मीन ख़रीद थी थिए ऐं ज़मीन न मौला हुसैन नाले ते थी थिए न बीबी ज़ैनब जे नाले ते थी थिए उहा ज़मीन थिए थी अली अकबर जे नाले ते तंहिं करे करबला जी ज़मीन खे चयो वेंदो आहे जागीर अली अकबर जागीर अली अकबर जी इल्लत इहा आहे त इहा जागीर आहे मौला हुसैन अहिड़ी शबीह हिकिड़ी रानीपुर साइड बि ठाही वई आहे जागीर अली अकबर इहो उनजी शबीह ठाही वई आहे ठीक त मौला हुसैन उहे बि अॼुकल्ह बि तव्हां ॾिसो त जॾहिं को पीउ का ज़मीन ख़रीदो आहे पंहिंजे वॾे पुट जे नाले कंदो आहे ठीकु आहे कॉल आहे शामिल कयूं था इतो ई कंटिन्यू कयूं था जागीर अली अकबर खां कंटिन्यू कंदासीं अस्सलाम वालेकुम हेलो जी हेलो अच्छा कॉल डिस्कनेक्ट थी वई पंहिंजी कचहरी डिस्कनेक्ट थींदी जी बिल्कुलु मालूमाती ॻाल्हि आहे जी ज़रूर इंशाल्लाह त ही जागीर जेका आहे मौला अली अकबर जे नाले ते थी थिए ऐं उन खां पोइ जेको आहे मौला इन्हनि सभिनी बुज़ुर्गनि खे सॾे थो ही ज़मीन मां तव्हां ख़रीदी आहे हीअ तव्हांखे वापसि थो ॾियां ही वापसि थो ॾियां सिर्फ़ तव्हांखे कम टे करणा आहे वापसि जी ॻाल्हि ते कॉल बि वापसि अची वई आहे अच्छा बिल्कुलु कंटिन्यू रखूं था अस्सलाम वालेकुम हेलो हेलो साईं सलाम अलैकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो मां अहमद नवाज़ लाशारी सदात तो मां ॻाल्हायां जी साईं हुकुम फरमायो साईं प्रोग्राम ॾिसो पिया साईं मौलवी साहब खां हिकु सुवाल पुछा करिणो आहे साईं आवाज़ स्टूडियो ताईं पहुचायो साईं जी साईं कहिड़ो मां मालूमात वठण त मौलवी साहब को अर्ज़ु कंदुमि त बनी असद कबीले जो किरदारु छा हुयो करबला में ठीकु आहे साईं ठीकु आहे पुछा कयूं वॾी महिरबानी साईं पंहिंजी कचहरी इहा जेका कयूं पिया इनखे कंटिन्यू रखूं पोइ वरी बनी असद जो किरदारु छा हुयो इन विच में त इहो फरमाइनि था त इहो बनी असद जो छा किरदारु सवाल बि बनी असद वारो जी बिल्कुलु छाकाणि त इहा ज़मीन बनी असद वारनि खां वरिती वई इन जे सवाल जो जवाब बि हिते ई अची वेंदो त बनी असद खे मौला 3 कम चवे थो त मां ही ज़मीन तव्हांखे मोटाए थो ॾियां ही पैसा बि तव्हांखे ॾिनमि ज़मीन बि मोटाए ॾिनमि ऐं मौला हुसैन जॾहिं इहा जागीर अली अकबर जी दस्तावेज़ लिखनि था पिया त मौला अब्बास हुर खे ॾिसी चवनि था त हुर यादि रखजांइ नेहर फुरात 22 मुरबा मील जेका आहे इहा मुंहिंजी ख़रीदियल अथई मथां सुभाणे चओ त इहो पाणी असांजो आहे इहो पाणी ख़रीदियो आहे मां नेहर ख़रीदी आहे ज़मीन बि ख़रीदी आहे त बनी असद वारनि खे घुराइनि चवनि त हिते जेको आहे असांजो खून वहायो वेंदो असांजा नंढा नंढा ॿार हिते दफ़न थींदा तव्हां हिकिड़ो कमु इहो कजो त अगरि असांजी मदद नथा करे सघो ऐं हाकिम वक़्त जे ड्रिज खां असां ॾे न अची सघो त पंहिंजे नंढनि नंढनि ॿारनि खे चइजो रांदि खेॾण जे बहाने अचनि असां ते जेको आहे असांजी क़बरुनि खे जेको आहे मिटीअ खे जेको आहे मथां विझी वञनि त जीअं असांजूं क़बरूं पोशीदा थी वञनि ठीकु चवनि त वञो तव्हां जेको आहे
तव्हां जेको असांजो कोई बि हिते ज़ाइर अचे त 3 ॾींहंनि ताईं घटि में घटि हिते उनखे महिमान रखिजो, उनखे खाधो पीतो रिहाइश असांजी तरफ़ां ॾिजो। हीअ ज़मीन तव्हांखे मोटाए था ॾियूं, हीअ पैसा बि तव्हांखे ॾिनमि उहे तव्हांखे ॾिनासीं, सिर्फ़ु तव्हांखे कमु इहो करिणो आहे। ऐं पंहिंजो वञो था त वरी पंहिंजे मायुनि खे मोकिलिजो, वरी उहे मायूं अचनि थियूं उन्हनि खे चवनि था त थी सघे थो त तव्हांजा ॿार बि न अची सघनि, तव्हांजा मर्द बि न अची सघनि, पर तव्हां ई औरतूं मस्तूरात थी हिते जेको आहे असां वटि अचिजो ऐं असांजी क़बरुनि ते मिटी लाहे वञिजो। त जीअं जेको आहे असां जूं जेके बेयारो मददगार हिते लाशा पिया हुजनि त उहे जेको आहे पोशीदा थी वञनि। ठीकु, त अहिड़े रीति जेको आहे इहो बनी असद जो बि माशाअल्लाह सां किरदारु रहियो। अॼु बि उहे बनी असद वारा करबला जेको सुवालु हुयो उन जे जवाब में, त अॼु बि अगरि तव्हां करबला वञो त इहे छा कनि था, पंहिंजे पूरे जिस्म ते मिटी था मलनि ऐं बेलचा था खणनि ऐं अहिड़ा ताबूत था ठाहिनि, मौला अब्बास जो मौला हुसैन जो अली असगर जो शबियूं था ठाहिनि ऐं हिकिड़ी जॻह ते वञनि था, उते क़बरूं खोटरे चवनि था त मौला असांखे चई वियो त असांजी क़बरुनि खे पूरजो, असांखे मुदफ़िन कजो। उहा पूरी यादि ओड़ी रीति जेको आहे अॼु ताईं बि उन्हनि जी नसुलूं हलंदियूं अचनि थियूं। बनी असद जो क़बीलो अञा बि मौजूदु आहे, अञा ताईं इहो अमल जेको आहे 10 मुहर्रम खां पोइ अंजाम ॾींदा आहिनि। उहो पूरी दुनिया उन्हनि खे ॾिसणु ईंदी आहे, हिकिड़ो वॾो गम जो मंज़र हूंदो आहे। हर शख़्स उते चाहींदो आहे त मां कुझु लुटायां। पूरो साल जेको आहे जेके अरब उतां जा रहनि था इराकी, उहे पूरो साल कमाईंदा आहिनि सिर्फ़ु इन करे त जेको आहे हिते मौला जो ज़ाहिर अची असां उनजी ख़िदमत करे सघूं। हता की हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी त हिकिड़ो ग़रीब जेको आहे इराकी आहे, पर उनजो कदु वॾो आहे, हेकल आहे, कुझु ज़ाहिरनि ॾिठो त उहे हीउ जेको आहे उन्हनि जे पोयां पोयां सफ़ा थो गॾियो थो हले, त हीउ थोरा परेशान थिया, न अरबी पई अचे न छा न छू। उन्हनि कंहिं ॿिए कंहिं तालिब इल्म खां पुछो त भई हीउ असांखे ॾिठ थो थिए, माण्हू जेको आहे पोयां पोयां थो पियो अचे जेको लॻातार, त उन्हनि हुन खां पुछा कई त छा वजह आहे, त चई त छा कयां, मां सॼी साल महिनत करे पंहिंजो पेट ई पाले सघंदो आहियां, मूं वटि पैसा न आहिनि, ग़रीब आहियां, मां चाहियां थो त ॿियो कुझु नथो करे सघां, पर मां पंहिंजे हिन जिस्म मां हिन हेकल मां इहो फ़ाइदो ॾेई सघां थो त जातो जातो ज़ाहिर इमाम हुसैन वञे मां हुनजे पोयां वञां त इहा उस जेका आहे हुनखे न लॻे। अहिड़ो जेको आहे जज़्बो जेको आहे उतां जे माण्हुनि में अॼु बि मौजूदु आहे। ऐं हता की हिकु जॻह ते असां वियासीं पाण ॾिठोसीं त 2 दुरनि में वॾो झेड़ो थियल हो ऐं हू चवे त हीअ ज़ाहिर खे मां वठी वञी पंहिंजे घर जी ज़ियारत घर में रहायांसि, ख़िदमत कयांसि, हू ॿियो चवे त मां अची वञा, ही ॿई पाण में विढ़नि पिया। अचानक जेको आहे हिकिड़े छॾे ॾिनो, ॿियो वठी वियो। त असां पुछा कईसीं त बाबा इहा कहिड़ी वजह हुई, हेॾी कलाकनि खां वठी हे पाण में विढ़नि पिया त हीअ ज़ाहिर खे हा मां अची वञा, अचानक हू साकित थी थो वञे ऐं चवे थो तूं अची वञ। त पुछा कई वई त हू जेके तुलाब हुया अरबी ॼाणनि पिया, उन्हनि चयो त हिन जेको आहे हुनजे पुट खे क़तल कयो। हे पहिरियों त जेको आहे छाकाणि त हुनजो केस हले पियो, हिनमहिल हुन चयसि त मां इहा ज़ाहिर तूं मूंखे ॾे, मां पंहिंजे पुट जो क़तल माफ़ कयो। मक़सदु एॾी जेका आहे जफ़ाकारी अॼु ताईं जेको आहे उहो इराकी मोमिनीन में मौजूदु आहे त पंहिंजा क़तल बि माफ़ कनि था, पर चवंदा सिर्फ़ु हिकु राति ज़ाहिर मौला हुसैन मूं वटि अची क़याम करे। इमाम हुसैन जी ॻाल्हि यादि आहे, मौला हुसैन जी असां बिल्कुलु मौला हुसैन जी छाकाणि त नंढड़ी ॾेई था वेंदासीं त मौला हुसैन एॾो निरालो आहे पूरी काइनात में, हुनजी हर हिकु अदा निराली आहे, हुनजी औलादूं उन हिसाब सां निरालियूं आहिनि। अगरि असां करबला जी ॻाल्हि कयूं त 6 महीननि जो अली असगर जेको आहे निरालो आहे तमामु शहीदनि में। 4 साल जी बीबी सकीना तमामु असीरनि में निराली आहे। ठीकु, त कुल काइनात अगरि कोई ईअं अगरि असां पंहिंजे ज़हन खे खणी चऊं त अगरि ईअं चयो वञे, मसलन ईअं आहे न, ईअं चयो वञे त अगरि अर्श ते ख़ुदा निरालो आहे त ज़मीन ते अगरि चयो वञे त मौला हुसैन निरालो आहे। इन्ही ॻाल्हि खां असां नूहे जी तरफ़ हलूं था। क्या सुना रही हैं मैं? जी जी, ये हमारे शायर महबूब हुसैन महबूब साहब का है और ये कलाम मुझे बहुत अच्छा लगता है, बहुत प्यारा लगता है, बीबी सकीना का कलाम है। क्या तुमको याद आते हैं बाबा जान, बाबा जान, क्या तुमको याद आते हैं बाबा जान, बाबा जान, हाँ मुझको
بابا جان بابا جان. یہ خواب میں سرور نے پوچھا جو سکینہ سے، رو رو کے یہ بتلایا معصومان مزتر نے ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان ہاں مجھ کو یاد آتے ہیں. بابا جان بابا جان کہتے ہیں جسے دنیا ایک آنکھ نہیں بھاتی، زندہ میں سکینہ کو اب نیند نہیں آتی ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان سینے پہ جو سوتی تھی اب خاک پہ سوتی ہے، زندہ کے اندھیروں میں گھٹ گھٹ کے وہ روتی ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان ہاں مجھ کو یاد آتے ہیں. بابا جان بابا جان جب آپ کو پاؤں گی سب حال سناؤں گی، میں نیلے تماچوں کے رو رو کے دکھاؤں گی ہے. بابا جان بابا جان کیا حال کہوں بابا میں شام کی راہوں کا، نیزوں پہ تماشا سا دیکھا ہے رداؤں کا ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان ہاں مجھ کو یاد آتے ہیں. بابا جان بابا جان عباس چچا مجھ سے ملنے بھی نہیں آتے، اصغر بھی نہیں آتا، اکبر بھی نہیں آتے ہیں. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان یہ قید ستم بابا دن رات رلاتی ہے، اور مجھ کو یتیمی کی روداد سناتی ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان بالی بھی چھینی میری، کرتا بھی جلا میرا، کربل کی فضاؤں میں کوئی نہ رہا میرا ہے. بابا جان بابا جان کیا تم کو یاد آتے ہیں؟ بابا جان بابا جان
रोने से सकीना के जिंदान भी रोया है, ये हमद के होठों पे महबूब का नौहा है। बाबा जान क्या तुमको याद आते हैं? बाबा जान हाँ मुझको याद आते हैं। बाबा जान मौला इमाम हुसैन जे सदक़े में जंहिंजा बि वालदीन आहिनि, स्पेशली बाबा खे जेको आहे उन्हनि सभिनी जे जेके आहिनि उन्हनि जो सायो हमेशह असां ते मौजूदु हुजे, उन्हनि जो हथु हमेशह मौजूदु हुजे। ऐं इन वाक़े में असांखे हिकिड़ो रिश्तनि जे बारे में बि ख़बर पवे। बिल्कुलु सही था चओ। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था, कंटिन्यू रखंदासीं। ॾाढो सुहिणो अंदाज़ हुयो अदीअ जो जंहिं ॿुधायो पिए, ऐं सकीना है जिंदान है बाबा जान। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। सलाम सुन मुझे सिंध के सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे भली कार चऊं था। प्रोग्राम में ॾाढी इंफॉर्मेटिव गुफ्तगू हली रही है। मौलाना साहब ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि। इनोवा ख़ान बि ॾाढी बहितरीन तरीक़े सां उन्हनि खे चऊं था त वाक़िए खे एक्सप्लेन करे रहियूं आहिनि ॾाढो बहितरीन तरीक़े सां। शायरी में जी बिल्कुलु, शायरी में बिल्कुलु सम्झाणी आहे ऐं हुननि जो अंदाज़ बि ॾाढो बहितरीन आहे। चवंदा आहिनि अंदाज़े बयां जेको आहे न उहो अव्हांजी दिलुनि ते असरु कंदो आहे, त हिननि जो अंदाज़े बयां बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं मौलाना साहब त हुई जेके आहिनि उहे मालूमाती ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि, त असांखे उतां खां ई कंटिन्यू कजो, उन्हनि ई ॻाल्हि न कंटिन्यू कजो। ऐं असांखे जेकॾहिं ॻाल्हि करियूं त इमाम हुसैन जी सबर जी, त उन ते ॻाल्हायूं या सिर्फ़ु इमाम हुसैन न पर उन्हनि जो जेको पूरो ख़ानदान हो, उन्हनि सभिनी जे सबर जी ॻाल्हि कयूं। में बुख में जहिड़े तरीक़े सां उन्हनि मुज़ाहिरो कयो आहे, इन ते बि थोरो पाण डिटेल में। जी बिल्कुलु, अगरि सबर इमाम हुसैन जी ॻाल्हि कई वञे त शायदि इन जी का नज़ीर मिली नथी सघे पूरी काइनात में, को शक न आहे। न फ़क़ति जेको आहे मौला हुसैन जी, तव्हां पूरे ख़ानदान जी ॻाल्हि कई, त तव्हां ॾिसो त भेणुनि जूं जेके दिलूं हूंदियूं आहिनि न, उहे पंहिंजे भाइरनि लाइ वॾियूं नरम हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं हिकु भेण ॾिसे थी पई पंहिंजे भाउ खे 13 ज़रबुनि सां कुसंदो, त ज़मीन करबला खे हुकुम थी ॾिए त ए ज़मीन जाते मां बीठी आहियां, या तूं मथे थी त जीअं मां पंहिंजे भाउ खे कुसंदो ॾिसी सघां। ऐं मौला हुसैन वरी करबला जी ज़मीन खे हुकुम थो ॾिए त ए करबला जी ज़मीन हेठि थी वञे त मुंहिंजी भेणियूं मूंखे न ॾिसी सघनि हिन हाल में। इहा मोहबत ॾिसो केॾी आहे, ऐं सब्र ॾिसो केॾो आहे। हिकु नंढी जेका जीअं नंढड़ी महिल जेको आहे नोह बि पढ़ियो बीबी सकीना जे हवाले सां, उहा 4 साल जी सकीना आहे, पर उहा पंहिंजे बाबा सां एॾी मोहबत करे थी जो जॾहिं बाबा वञेसि थो शहीद थियणु, आख़िरी मरहलो आहे, सभु शहीद थी चुका आहिनि, असहाब अंसार पंहिंजा मौला जा पंहिंजा साथी जेतिरा बि आहिनि, भाइर पुट भाइटिया, त जॾहिं सभु शहीद थी, आख़िर में मौला हुसैन तनो तनहा बचनि था, त जॾहिं वञणु चाहिनि था घोड़े ते वेठा, त घोड़े खे अड़ी लॻाइनि था त हले, त हू नथो हले। मौला हुसैन उन खां पुछनि था त ए घोड़ा छा सभिनी त मुंहिंजो साथ छॾे ॾिनो, छा तव्हां बि मुंहिंजो साथ छॾियो था? त हू पंहिंजी बेज़बानीअ में मौला खे पंहिंजे कदमनि जी तरफ़ इशारो करे चवे थो त मुंहिंजे कदमनि सां सकीना लिपटियल आहे। मौला हुसैन पंहिंजे उन घोड़े तां लहे थो, धीअ सकीना खे भाकुर पाए थो, ऐं इहे जुमिला चएसि थो त धीअ जेको आहे मां त तोखे पंहिंजी निमाज़ शब जी दुआउनि में घुरी घुरी पिनियो आहे तोखे, ऐं तोखे मां ईअं नथो ॾिसी सघां हिन हाल में। त चएसि थी बाबा जॾहिं तोखे एॾी मोहबतुनि खां घुरियो हो अलाह खां, त बसि पोइ मूंखे त छॾियूं छो थो वञे अकेलो, मूंखे बि पाण सां गॾु वठी हल, या मूंखे अकेलो न छॾ, तूं न वञ जंग ते, जेको वञे थो वापसि कोई नथो अचे, त मां तव्हांखे नथी छॾणु चाहियां। त मौला हुसैन हिते जुमिला चवनि था, सब्र जी ॻाल्हि थी हले न, हाणे धीउ जो सब्र ॾिसो, 4 साल जी आहे न धीउ, चएसि थो त जेको आहे धीउ ही हिकु राज़ इमामत आहे, ऐं ही जेको आहे तोखे छा ॿुधायां, हिकु राज़ इमामत आहे, मूंखे वञिणो आहे। त धीउ सकीना चवेसि थी त बाबा अगरि राज़ आहे त मूंखे बि ॿुधायो।
मूंखे ख़बर पए चई धी राज़ इमामत त नबी बर्दाश्त नथा करे सघनि तूं त 4 साल जी आहीं चई मां बि अलीअ जी पोती आहियां तव्हां मूंखे ॿुधायो मां बर्दाश्त करे वेंदमि हाणे मौला हुसैन सम्झाइनि था त धी मां तोखे जेको आहे निमाज़ शब में रोई रोई अलाह खां पिनियो हुयो त अलाह मूंखे अहिड़ी धीउ अता कर जेका मूंखां बिगैर न रही सघे मां हुन खां बिगैर न रही सघां हू मूंसां एॾो प्यार करे जीअं अम्मा नाने सां कंदी हुई ऐं मां हुन सां एॾी मोहबत कयां जेॾो नानो अम्मा सां कंदो हुयो फातिमा ज़हरा पंहिंजी माउ जी ॻाल्हि था कनि त एॾी मोहबत कयां चवे थी बाबा हैरान थी चवे थी बाबा जी अगरि मूंखे एॾी मोहबत उनखां घुरियो हो त बसि पोइ मूंखे हिन रण पिट में रेगिस्तान में तनो तन्हा छो थो छॾियो वञे मां त तव्हांजे सीने ते सुम्हण जी आदी आहियां मां कीअं त पथरनि में सुम्हंदमि त मौला चवेनि थो त धी जॾहिं मां ईअं अलाह खां घुरियमि न त अलाह मूंखां सवाल पुछो ए हुसैन बसि पोइ मूंखे कीअं ख़बर पए त तूं मूंसां घणी मोहबत थो करे या हुन सकीना सां घणी मोहबत थो करे हाणे सबर ॾिसो हिते त मौला चए थो त ए सकीना मां उते अलाह खे चई ॾिनो त ए अलाह पंहिंजो ऐं सकीना जो प्यार तूं करबला में तोरे वठिजांइ मां उनखे रुअंदो जेको आहे ऋण पट में छॾियूं तोॾे हलियो ईंदुमि त इहो चवणो हुयो त सकीना पंहिंजा ई नंढड़ा नंढड़ा जेके हथ पंहिंजे पीउ जे गले में विधा हुई उहे फौरन छॾियईं ऐं 2 हथ पंहिंजे निरड़ ते रखी चई बाबा ख़ुदा हाफ़िज़ बसि मां तोखे आज़ादु कयो मां शिमर जा तमाचा खाई वठंदमि मां जेको आहे इन रेगिस्तान में पत्थरनि ते सुम्ही पवंदमि पर बाबा तूं अलाह सां वाइदो पूरो कर इहो अथव सबर इहो न फ़क़ति इमाम हुसैन 4 साल जी ॿारड़ी जो सबर ॾिसो ऐं होॾां जेको आहे बीबी ज़ैनब जो सबर अगरि ॾिठो वञे त उन सबर जी का मिसाल नथी मिले माना मौला हुसैन लाशा खणी अचे थो उन लाशनि खे संभालण वारी का आहे त बीबी ज़ैनब हिक हिक जेका माउ आहे या भेण आहे पंहिंजे पंहिंजे जॾहिं प्यारे जो जॾहिं लाशो अचेसि थो त सजदे में किरी परवरदिगार जो शुक्र करे थी मालिक तुंहिंजा लख शुक्र आहिनि त मुंहिंजी कुर्बानी हुसैन जी राह में तुंहिंजी राह में कुर्बान थी ऐं क़बूल थी तॾहिं शहीद थियो आहे हिकिड़ी माउ खे पंहिंजो ॿारु केॾो प्यारो हूंदो आहे बिल्कुलु हता की 6 महीननि जो अली असगर एॾो साबिर आहे माना सबर हिन सबर त जेको आहे हिन घर जी जेको आहे तवाफ़ थो करे न माना असां का मिसाल नथा ॻोल्हे सघूं हिन जी त मौला हुसैन जॾहिं आख़िरी सदा थो ॾिए हल मिन नासिर यंसुरना आहे को मुंहिंजो ग़रीब हुसैन जी मदद करण वारो त काइनात जी तारीख़ मिले थी त काइनात जी हर हिकु ज़र्रे ज़र्रे मौला हुसैन खे चयो आहे त असां तव्हांजी मदद लाइ अचूं फ़रिश्तनि चयो आहे जिन्ननि चयो आहे पर मौला हुसैन चयो त न मूंखे तव्हांजी मदद नथी खपे मूंखे हिननि इंसाननि जी मदद थी खपे जेके इहे अचनि ऐं जेको आहे पंहिंजी हिन जिस्म आज़ाद थी रूह खे पंहिंजी ज़िंदगी बख़्शनि हिते माना करबला में शहीद थियणु मरण न हुयो असल ज़िंदगी अबदी हयात मिलणी हुई ठीक त उहो जॾहिं मौला इहो सदा ॾियनि था त अली असगर पाण खे झूले मां थो करे हाणे 6 महीननि जो आहे 3 ॾींहंनि खां उञल प्यासल पंहिंजी माउ अथसि भेणूं अथसि ज़ाहिरा माउ खे जेको खीर ज़ाहिरा उन बुख में काॾो हूंदो आहे औरतुनि खे न हूंदो आहे त हीउ 3 ॾींहंनि खां हीउ नंढड़ो 6 महीननि जो अली असगर प्यासो आहे पर पाण खे झूले मां केरे कोन्हनि जे बल हली करबला जी खाक जी तरफ़ अॻिते वधे थो शायदि बेज़बानी में इहो चई रहियो आहे पंहिंजे पीउ खे त बाबा तूं असगर जे कातिलनि खां मदद न घुर मां अली असगर जा तुंहिंजो ज़िंदा आहियां मौला हुसैन अचनि था खणनि था ऐं खणी बीबी ज़ैनब खे चवनि था त इहो मूंखे ॾियो जॾहिं बीबी ज़ैनब न उनखे सजाए ॾियसि थी छाकाणि त हर कंहिंखे सजाए कंहिं मोकिलियो आहे बीबी ज़ैनब सबर ॾिसो हर कंहिंखे पालियो कंहिं हो बीबी ज़ैनब ऐं उन्हनि खे ख़बर बि हुई त छा थियो ख़बर बि हुई सभु शइ बीबी फातिमा ज़हरा पंहिंजी धीउ खे मौला हुसैन खे सभिनी खे ॿुधाए विया वरी मौला अली जॾहिं ज़रब लॻी त मौला अली बि पंहिंजे वसियतुनि में पंहिंजी बि धीउ ज़ैनब खे घुराए सभु कुझु वरी ॿुधाए थी मौला हुसैन खे मौला सभु कुझु ॿुधाइनि था त जॾहिं अली असगर ॾिनो वियो मौला चए थो ॾियो मतां मां पाणी इन लईननि खे का एतिरी सम्झ अचे त बाबा जंग मूंसां अथव हिन 6 महीननि जे ॿार कहिड़ो तव्हां ज़ुल्म कयो आहे ऐं ॿार पाणी केतिरो पीअंदो आहे अगरि नंढे ॿार खे ही पाणी जा हीअं उंगलियूं ॿोड़े ऐं सिर्फ़ु चपनि ते हणोसि त हुनजो पेट भरिजी वेंदो ठीकु न 2-3 फुड़ा ई पाणी जा ॾिना वञनि त ही जॾहिं मौला खणी थो वञे त उते मौला हुसैन तव्हांखे असांखे यादि कयो आहे उते चए थो त ए शियो काश तव्हां मूंखे उन वक़्तु ॾिसो आहे
जॾहिं मां अली असगर लाइ पाणी पियो घुरां ही सभु लईन जेको आहे पूरो लश्कर खिली रहियो हो ऐं मां अकेलो हुसैन ज़हरा जो बचिड़ो रोई रहियो हुयुमि त हिन नंढड़े तव्हांजो छा ज़ुल्म कयो आहे त पोइ उते हू चवनि था त जेको आहे उन पाण खे लॻी अथसि नालो ॿार जो थो करे ही पाण घुरे त असां ॾींदासीं सही सही आहे अलामा साहब तमामु सुठी इंफॉर्मेटिव गुफ़्तगू हुई पर प्रोग्राम जो टाइम जेको आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पुॼण वारो आहे ऐं सुभाणे 3 मुहर्रम आहे ऐं असां उन ते बि गुफ़्तगू कंदासीं उन ते बि ॻाल्हाईंदासीं असांजी हीअ जेका ट्रांसमिशन आहे उहा असां कोशिशि कंदासीं त जारी रखूं ऐं इन ते ॻाल्हायूं छो जो इहो हिकिड़ी असां स्टार्टिंग में बि चई चवंदा रहंदासीं त इहे मालूमाती टॉपिक आहिनि असांखे ख़बर हुजणु खपे न सिर्फ़ु मालूमाती आहे पर करबला जे क़ज़िये मां जेकी सम्झाणियूं असांखे मिलनि थियूं त उन्हनि ते अमल करण जी बि ज़रूरत आहे त कीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम बहादुरी सां शुजाअत सां हिम्मत सां हौसले सां सब्र सां शुक्र सां जेको मुज़ाहिरो कयो आहे ऐं हालांकि जॾहिं उन्हनि खे सभु शइ ख़बर बि हिते हूंदे बि उन्हनि सिर्फ़ु पंहिंजे दीन खे बचाइण लाइ जेको कुझु कयो पंहिंजे जान माल जी परवाह त पंहिंजी जॻह ते पंहिंजे अहल वयाल जी परवाह जी बिल्कुलु सुभाणे पाण 3 मुहर्रम जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं हिते नाज़रीन असांखे ॾींदा इजाज़त असां तरफ़ां अल्लाह वाही जी छा था ॿुधायो था है अली अकबर है अली अकबर है अली अकबर है अली अकबर है या अल्लाह अकबर नाया है या अल्लाह अकबर नाया अब किसका सेहरा सजाऊं मैं है या अल्लाह अकबर नाया है या अल्लाह अकबर नाया राहों में तेरी मैं बैठी हूँ बस तुझको याद मैं करती हूँ ए भैया अली अकबर तुम बिन ना जीती हूँ ना मरती हूँ कैसे रहूं जिंदा अकबर नाया अब किसका सेहरा सजाऊं मैं है या अल्लाह अकबर नाया वीरान हवेली में सुगरा कहती है दादी सलमा से कब अकबर लेने आएगा कहती है दादी सलमा से बिल्कुल हूँ तन्हा अकबर नाया अब किसका सेहरा सजाऊं मैं है या अल्लाह अकबर नाया नाना के रोज़े पर जाकर हर शाम ये नौहा पढ़ती है दुख अपना सुनाती जाती है नाना से गिरिया करती है कहती है नाना अकबर नाया अब किसका सेहरा सजाऊं मैं है या अल्लाह अकबर नाया कदमों के निशान पर मुँह रख कर कहती है सुगरा ये अक्सर कब लेने मुझको आओगे मैं राह में बैठी हूँ अकबर रोती है बहना अकबर नाया अब किसका सेहरा सजाऊं मैं है या अल्लाह अकबर नाया सुनती हूँ यहाँ मैं यसरब में अकबर ने रचा ली है शादी बहनों ने मनाई है खुशियाँ हाथों पे लगाई है मैंने रोती है सुगरा
اکبر نہ آیا اب کس کا صحرا سجاؤں میں ہے یا اللہ اکبر نہ آیا انمول یہ بین تھے صغرا کے بھائی سے جدا ہو کر ذاکر بیمار مدینے میں ہی رہی اکبر کی جدائی کو سہ کر لب پر ہے نوحہ اکبر نہ آیا اب کس کا صحرا سجاؤں میں ہے یا اللہ اکبر نہ آیا मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।